बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुरवासा दास्तान पंजो देखींदे दीदार खे कीन सुञातो कुल ताज़ी तवेलनि में आहे इहा तो झुल हुआ जे अमुल से हिसाबा हजी विया। हीउ थोरो भिटाई साहिब हिकिड़ो ख़्यालु थो ॿुधाए देखींदे दीदार खे महबूब जो दीदार करण बावजूदि या ख़ुदा जी ख़ुदाई खे ॾिसण जे बावजूदि कीन सुञातो कुल सभ कंहिं कोन सुञातो। ताज़ी तवेलनि में आहे इहा तो झुल कंहिं बि शइ जो अंदाज़ो लॻाइण जे लाइ त चए थो जीअं ईअं आहे त ताज़ी तवेलनि में घोड़ा तवेलनि में बीठा आहिनि, ताज़ी घोड़ा आहे इहा तो झुल, उनजो ॻाणे जो अंदाज़ो झुलनि मां पियो थिए। हुआ जे अमुल जेके उहे अमुल इंसान पहुतल शख़्स से हिसाब हजी विया, उहे बि हिन अंदाज़े खां आजिज़ रहिजी विया। देखींदे दीदार खे कुल सुञातो कीन ताज़ी तवेलनि में आहे इहा तो ज़ीन हुआ जे अमीन से हिसाबा हजी विया। देखींदे दीदार खे महबूब जो दीदार करण जे बावजूदि कुल सुञातो कीन सभिनी कोन सुञातो। ताज़ी तवेलनि में आहे इहा तो ज़ीन ताज़ी घोड़ा तवेलनि में बीठा आहिनि, उन्हनि जे ॻाणे जो अंदाज़ो ज़ीननि मां पियो थिए, हने मां। हुआ जे अमीन से हिसाबा हजी विया, जेके अमानतदार आदिल हुआ उहे पंहिंजे अंदाज़े खां आजिज़ रहिजी विया। देखींदे दीदार खे कुल सुञातो कीअं जानब मंझां जीअं महरूम ई मरी विया। देखींदे दीदार खे कुल सुञातो कीअं दीदार कयूं उन मां कुल मां कुझु को कंहिं सम्झो थोरो जानब मंझां जीअं मुंहिंजा महबूब मुंहिंजे मंझ जा ॼाणंदड़ महरूम ई मरी विया, लाहासिल थी गुज़ारे विया। महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ चुनीअ जीअं चुंज हणी लॾियाऊं लोआ हुबा बि हुआ इन ई वादीअ विच में। महरूम ई मरी विया लाहासिल थी गुज़ारे विया, माहिर थी न मुआ क़ाबिल लाइक़ थी न मुआ चुनीअ जीअं चुंज हणी लॾियाऊं लोआ। जीअं झिरकी ईंदी आहे पंहिंजे चुंब सां के बचार दाणा चुनी लॾियाऊं लोआ, हिन लोह मां हिन जहान मां लॾे विया। हुबा बि हुआ इन ई वादीअ विच में, हिन वादीअ जे विच में हुननि जी हैसियत हुई हिकिड़ी बोड़ींदे जेतिरी। न का इब्तिदा अब्द जी न का इंतिहा जन सुञातो सुपिणी से वञण खे विया। न का इब्तिदा अब्द जी हिन बंदे जी बाने जी इब्तिदा बि कान्हे, न का इंतिहा न का हुनजी इंतिहा आहे। जन सुञातो सुपिणी से वञण खे विया, जिन ख़ुदा खे सुञातो पंहिंजे महबूब खे सुञातो से वञण खे विया, से हमेशह लाइ उन ओ गस वठी हलिया विया। वञ रस वञण खे वञण कना वञ आहे इहे उहिन सुणी सुणाइज तूं। वञी रस वञण खे वञणु माना हिन जहान मां वञणु यानी मौत, चए थो इनखे वञी रस पहुच। वञण कना वञ पर इन खां बि अञा अॻिते निकिरी वञ आहे इहे उहिन इहा ई निशानी अथई। सुणी सुणाइज तूं, तूं पाण बि ॿुध ऐं ॿियनि खे ॿुधाए। तरक कर तरक खे वञण कना वञ आहे इहे उहिन सुणी सुणाइज तूं। तरक कर तरक खे इन वैराग खे बि तरक कर उनखे फिटो कर। वञण कना वञ इन मौत खां बि अॻिते निकिरी वञ आहे इहे उहिन सुणी सुणाइज तूं। इहा ई निशानी अथई जेका पाण ॿुधी ॿियनि खे ॿुधाए। वञ रस वञण खे वञणु पिणु विञाए, लोकां पाण लिकाए लिकियां पिणु लिकेज तूं। वञी रस वञण खे इन मौत खे वञी रस वञणु पिणु विञाए ऐं इनखे बि पिणु विञाए इनखे बि नाबूद करे छॾ। लोकां पाण लिकाए लोकनि खां पाण खे आम माण्हुनि खां पाण खे लिकाए लिकियां पिणु लिकेज तूं। इन लिकण यानी मख़फ़ीअ खां यानी ख़ुदा खां बि पाण खे लिकाए। लोकां लिके सभु को लिकियां लिके कोन उथी वेई ओन इन उल्टीअ ॻाल्हि जी। लोकां लिके सभु को लोक खां माण्हुनि खां सभु को लिकंदो आहे, लिकियां लिके कोन पर लिक माना मख़फ़ी खां यानी ख़ुदा खां लिके कोन को बि कोन थो लिके। उथी वेई ओन इन उल्टीअ ॻाल्हि जी या पुरो इसरार ॻाल्हि जी ओन उनजो फ़िक्रु ख़तमु थी वियो पूरो थी वियो। हथनि सी हाज कर नेणनि सी निहार उभा अंगण ॿार पसु पंहिंजा सुपरी। हथनि सी हाज कर हथनि सां कमकार कर नेणनि सी निहार अखियुनि सां ॾिस। उभा अंगण ॿार पसु पंहिंजा सुपरी, तूं अंगण जे ॿाहिरां तुंहिंजा महबूब बीठा आहिनि वञी ॾिस। जे कीड़ीअ भर खंभनि नाग न मन उनखे आगो अमुन उन करे जे इन ई भय भॼन। इन ओलियाई तहत कबाई मूड़ा मान ॿुधनि ॻुझां ॻुझ वञनि अहद जे इसरार में। हिकिड़ो
ख़्यालु पियो ॾेखारे त जे कीड़ीअ भर कंबनि जेके कीवलीअ खां माकोड़ीअ खां डिॼनि था, नांग नमन उनखे, नांग उनजे अॻियां नमन पिया। आगो अमुन उन करे जे इन ई भय भॼनि, अलाह पाक उन्हनि खे हिफ़ाज़त में रखे थो जेके इन ई भय भॼनि, इन डप में गुज़ारीनि था त मथां माकोड़ी मरी न पए। इन ओलियाई तहत कबाई, अलाह ताला तो फरमाए बेशक मुंहिंजा दोस्त मुंहिंजी पनाह में आहिनि। इहो फरमान आहे या हदीस आहे। मूढ़ा मां न ॿुधनि, नादान मन इहा ॻाल्हि ॿुधनि सम्झनि, ॻुझां ॻुझ वञनि अहद जे इसरार में। हीअ अहद जो इसरार आहे हिकिड़े ख़ुदा जो, इन में ॻुझ ॻोह में इहे माण्हू वञनि पिया, इनखे सम्झनि पिया। हिनखे कीड़ीअ भर कंबनि ऐं नांग नमन उनखे इन हिकिड़ो थोरो ज़िक्र था करियूं हिकिड़े बुज़ुर्ग जो। हिकिड़ो नाले वारो बुज़ुर्ग हो, कंहिं शख़्स खे ख़्यालु थियो आहे उन बुज़ुर्ग जी मुरीदी करियां, सोबत करियां। सो सफ़र करे उन ॻोठ में आयो, अची पुछा करे उन दर जे दर ते निकितो, दर जो कड़ो वॼाई, कड़ो जो वॼाई त अंदरि आवाज़ु आयो त भा केरु? त हिन फ़क़ीर ॿुधायो उन्हनि खे त आउं फलाणो माण्हू फलाणे पासे खां आयो आहियां हज़रत साहिब जी ज़ियारत ते, मूंखे हुन सां मिलणो आहे। त बुज़ुर्ग जी जेका घर वारी सां हुई तबियत जी तेज़, बुज़ुर्ग खे बि सिंगनि ते खणी वेठी बीठी हूंदी, छो जो हुन ॿुधो हुनजो त हुनखे घटि वधि हुनखे ॻाल्हाई, चए थो पाणी टोटी तूं वरी हुतां आयो हुई बेकार, हुनखे वधीक बेकार करणु। सो बहरहाल जदो फदो ॻाल्हाई, हुनखे फ़क़ीर खे ॾुख थियो ॾाढो त बिना आयुसि बुज़ुर्ग अहिड़ो नाले वारो हिन घर में त हीअ हालत लॻी पई आहे। सो बहरहाल ॿाहिरि वरी कंहिंखां पुछी चई यार आयोसि त बुज़ुर्ग सां मिलणु, पर बुज़ुर्ग त आहे कोन। त हुन हिनखे चयो तूं इंतज़ारु कर, हाणे बुज़ुर्ग जे अचण जो टाइम अथई, वियो आहे कछूं करणु, हाणे हिन टाइम ते कछूं करे ईंदो आहे। त आऊं कीअं सुञाणंदुसि? चए सुञाणो या तूं शींहं ते सुवारूं थो, नांग सां वरी शींहं खे हकिड़ींदो ईंदो। इहो हुनजी निशानी। घड़ी खण खां पोइ ॾिसे त बराबरि बुज़ुर्ग जो गादो अचे पियो, शींहं ते सुवारा, काठियूं बि रखियूं अथसि शींहं ते, नांग सां हुनखे हकिड़ींदो पियो अचे। त इहो इसरार इन में इहो आहे त कीड़ी थी हुनजी घरवारी ऐं नांग थियो शींहं। त जॾहिं हुन पंहिंजी घरवारीअ सां उनखे एतिरो हुन बर्दाश्त कयो, हुनजो एतिरो ख़्यालु पियो रखी त अलाह साईं हुन सां महिरबानी करे शींहं हुनजे कब्ज़े में ॾेई छॾियो। माना इहा जेका शींहं जी सुवारी हुनखे मिली, उहा हुनजे ज़ाल जे बर्दाश्त करण जे करे हुनखे मिली। इहो आहे इसरार अहद जो। अहद जे इसरार खे जुंबी ॾिठो जन से मोटी की न पसंदि धारा धणीअ की ॿियो। अहद जे इसरार खे, हिकिड़े ख़ुदा जे ॻुझ खे, राज़ खे जुंबी ॾिठो जिन महव थी हुनखे ॾिठो, से मोटी की न पसंदि धारा धणीअ की ॿियो। उहे मोटी वरी को अलाह पाक खां सवाइ को ॿियो कुझु ॾिसनि ईअं कोन कंदा। ऐदा अॻे जा हुई सूधी सा सिफ़त, अपर इशारत सिध न आहे सुथरी। ऐदा अॻे जा हुई, अहद खां अलाह पाक खां आयल जेका हुई, सूधी सां सिफ़त सही ठीकु उहा ई ख़सलत ख़ासियत उहा ई आहे। अपर इशारत इहो बुलंद राज़ आहे, सिध न आहे सुथरी, इन जी सचाई सम्झण खां सवल ई कान्हे। सिफ़त संगु अहद सी, अहद सिफ़त इहा न आहे, ऊहूं ऐं आह ॿई ॿिया ई थिया। सिफ़त संगु अहद सी, सिफ़त साराह जो संगु तहलक अहद सी अलाह सां आहे। अहद सिफ़त हीअ न आहे, अलाह पाक इन साराह खां सवाइ न आहे। ऊहूं ऐं आह इनकार ऐं इक़रार ॿई ॿिया ई थिया, इहे ॿई ॿिया ई आहिनि, हिक ॿिए खां अलॻि अलॻि आहिनि। अहद अहमद पाण में विचां मीम फ़र्क़ु आहे मुस्तग़रक़ आलम इन ई ॻाल्हि में। अहद अहमद पाण में, अलाह पाक ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण में विचां मीम फ़र्क़ु, इहो मीम आहे जेको हुननि खे जुदा पियो करे। आहे मुस्तग़रक़ आलम इन ई ॻाल्हि में, हीअ दुनिया जेका असां इन फ़िक्र में इन ॻाल्हि खे में ग़रक़ आहे, गलतान आहे। सो ई अहमद सो मोहम्मद सो आइन अलाह न अक़रब इलैहि मिन हबिल वरीद, ई परूड़ जे पसार जंहिंजे रूह सुञातो राह, तंहिंखे प्रिय रीह पसंदि नाहे की। सो ई अहमद सो मोहम्मद सो आइन अलाह, उहो ई अहमद आहे, उहो मोहम्मद आहे, उहो ऐन हू बहू अलाह आहे ख़ुदि। हीअ जेका हदीस शरीफ़ बि आहे हिकिड़ी जेका सूफ़ी कोट कंदा आहिनि, अना अहमद बिला मीम, नबी साईं फरमाए थो त आउं अहमद आहियां बिना मीम जे, यानी अहद आहियां। न अक़रब इलैहि मिन हबिल वरीद, इहो परोड़ जे पसार। इहा ॻाल्हि हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे त असीं
हिन खे एतिरा वेझा आहियूं मिन हबिल वरीद, माना हिन शहर खां वधीक वेझा आहियूं। इहो परुण जे पसा इहो इहा ॻाल्हि तूं सम्झ, इहा आयत शरीफ़ जेका असां पसा पोयूं दम, माना इहा तूं चङे नमूने सां हिन ॻाल्हि खे जेको आहे सम्झी छॾ। जंहिंजे रूह सुञातो राह, जंहिंजे रूह इहो रस्तो सम्झो, तंहिंखे पिरीअ पसंदि न आहे की उहो ख़ुदा खां सवाइ ॿियो कुझु कोन ॾिसंदो। अल्तियम जा हीअं सा न सल्तियम साह खे सुपेरियां जी ॻाल्हि लिकायम लोकां, वेही जे वसां पधर पेई पिरीअ रे। अल्तियम जा हीअं मूंखे जेका दिलि ॿुधाई, सा न सल्तियम साह खे, उहा मूं पंहिंजे साह खे बि कान ॿुधाई। सुपेरियां जी ॻाल्हि लिकायम लोकां, महबूब जी ॻाल्हि खे लोक खां मूं लिकाई। वेही जे वसां जे मुंहिंजे अख़्तियार मां निकिरी वई, पधर पेई पिरीअ रे, महबूबनि जे विछोड़े जे सबबु महबूबनि खां सवाइ उहा ज़ाहिर थी पई। मूं तां लिकाई घणो रोअण की रोशन, रसियो रीज़ालनि खे ज़र्दीअ मझां ज़न, वेरी मूं वरन ॻाल्हि कयईं गुज जी। चए थो मूं तां लिकाई घणो रोअण की रोशन, मूं घणेई ॻाल्हि खे लिकायो मगर मुंहिंजे रोअण इन खे ज़ाहिर करे विधो। रसियो रीज़ालनि खे ज़र्दीअ मझां ज़न, इन्हनि रक़ीबनि खे मुंहिंजे ज़र्दी पीलाण मझां शक पियो। वेरी मूं वरन, इहो मुंहिंजो वरन मुंहिंजो रंग पीलाण जेका आहे मुंहिंजी दुश्मन थी पई। ॻाल्हि कयईं गुज जी, इहा लिकल ॻाल्हि पधरी करे विधईं। आशिक़ भाई ईअं त सिक कंहिंखे न सलाह, वहन अखियूं विरजे हियूं विच रहंदी कीअं। आशिक़ भाई ईअं, तूं आशिक़ भाई थो त सिक कंहिंखे न सलाह, पंहिंजे सिक इश्क जो इज़हार कंहिंजे अॻियां न करियां। वहन अखियूं, तुंहिंजूं अखियूं रोअनि पियूं, विरजे हियूं दिलि तुंहिंजी निजरे पई, विच रहंदी कीअं, या अंदर में कीअं ॻाल्हि टिकंदी। सुपेरियां जी ॻाल्हि अंदरि रही न घटि, जो महिराण मौज की त छागर सहे न सट। सुपेरियां जी ॻाल्हि अंदरि रही न घटि, महबूब जी ॻाल्हि दिलि में रहंदी कान। जो महिराण मौज कई, जहिड़े इश्क जे दरिया मस्तीअ में आयो त छागर सहे न सट। इहो तलाउ या नंढी ॾंड छागर या उनजो दॿाउ झले न सघंदो। लखे सही महिराण जे उतो हसी उधमिया, सड़िया मुंहिंजी माण ॿाहिरि बाफ़ न निकिरे। हिकिड़ा अहिड़ा बि किसा थियनि था, लखे सही महिराण, हू त हिकिड़े महिराण जी ॻाल्हि, पर लखे सही महिराण जे उतो हसी उधमिया, जे चाढ़ सबबु उथली पिया। सड़िया मुंहिंजी माण, ए अंदरि में पंहिंजे में पे सड़िया, माना इहे रिथूं हुयूं हिकिड़ियूं, माण माना रिथूं या अंदाज़ा, ॿाहिरि बाफ़ न निकिरे, पर ॿाहिरि हुनजे को बि ज़ाहिर न थी बाफ़, माना दूं बि हुनजो ॿाहिरि कोन निकिरंदो। इलती आराम पसी इलत आयो, हुस्न पसियो हक़ जो ख़ामी भाए ख़ाम, अची थिया इस्लाम कुफुर काफ़िर पाण में। इलती आराम पसी इलत आयो, इलती आदतीअ खे आराम, इन पंहिंजी आदत जे पूरे थियण में ईंदो, जीअं मवाली खे आराम नशे मां मिलंदो। हुस्न पसियो हक़ जो ख़ामी भाए ख़ाम, हक़ जो अलाह जो हुस्न, हुनजो ख़ुदाई ॾिसियो, ख़ामी भाए ख़ाम ही नाक़िस, उन में नुक़्स पियो सम्झे। अची थिया इस्लाम कुफुर काफ़िर पाण में, इहो कुफुर काफ़िर ॿई अची इस्लाम में दाख़िल थिया आहिनि। कूड़ो तूं कुफर सी काफ़िर में कोठा, हिंदू हॾ न आहीं जणियूं तो न जुगाए, तिलक तनी लाइ सचा जे शिरक सी। कूड़ो तूं कुफर सी, तूं कुफर सां बेवफ़ा आहीं, काफ़िर में कोठा, तूं काफ़िर सॾाइण जो तोखे हक़ कोन्हे। हिंदू हॾ न आहीं, हिंदू तूं हरगिज़ आहीं कोन, जणियूं तो न जुगाए। इहो जणियूं हिकिड़ो धाॻो थींदो आहे, जेके हिंदू माण्हू मख़सूस रस्मुनि में उनखे ॻिचीअ में विझंदा आहिनि। तो न जुगाए, इहो तोखे ज़ेब नथो ॾे। तिलक तनी लाइ, इहो टिको उन्हनि खे लॻाए, सचा जे शिरक थी, जेके शिरक सां सचा आहिनि। काफ़िर थी त उभई बाब शराह जा छॾ, मन मुशरिकनि गॾु त वेझो थी विसाल खे। काफ़िर थी त उभई, जेकॾहिं काफ़िर थियो हुई त तूं बीहो उन ॻाल्हि ते, बाब शराह जा छॾ, पोइ हाणे तूं शरीयत जा सबक़ या दर उहे छॾ। मन मुशरिकनि गॾु, पंहिंजी दिलि खे मुशरिकनि सां गॾु उन्हनि जी सोबत कर, त वेझो थी विसाल खे, त तोखे इते बि विसाल मिली सघे थो, बशक तूं उन ते पूरो पूरो रह। सचाई जी ॻाल्हि आहे। कलमे गो कोठाईं इन पर न ईमान, दगा तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान, मुंहं में मुस्लमान अंदरि आज़र आहीं। कलमे गो कोठाईं, कलमो पढ़ण वारो पाण खे सॾाई पियो, इन पर न ईमान, ईमान जी हक़ीक़त ईअं न आहे। दगा तुंहिंजे दिलि में तुंहिंजे में दोखो आहे,
शिरक ऐं शैतान मुंहं में मुस्लमान अंदरि हाज़िर आहीं बाज़ार ॾिसण में तूं मुस्लमान आहीं पर अंदरि में तूं हाज़िर आहीं हाज़िर माना बुत तराश कन घुरिजे कलमू लॻव लहव लाइ फ़िक्र असीं फेराए त हम आगे हक़ छुए कन घुरिजे कलमू लॻव लहव लाइ के अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे कलमू खपे इन लाइ लॻव जग बकवास लहव खेल तमाशो या तफ़रीह लाइ फ़िक्र थी फेराए जेकॾहिं ध्यान सां पढ़ त हमा खे हक़ु चई तोखे हम में सबक़ में तोखे ख़ुदा जी नज़र अचे तूं हुनखे चई ऐं ॾिसी नकी पढ़नि कलमू नकी ॿुधनि बांग विचां वारे लांग उहे आधू थी अदम थिया हिन तारक दुनिया इंसाननि जी ॻाल्हि थो करे नकी पढ़नि कलमू नकी ॿुधनि बांग माना इस्लाम जा जेके वारकान आहिनि उहे त उनखे वेझे ई कोन्हनि विचां वारे लांग उहे आधू थी अदम थिया विचां ई वारे लांग माना लांग वराए माना हिकिड़ी शइ में जीअं टुपी अंदरि दाख़िल थिए उहे आधू थी अदम थिया तारक दुनिया अदम थिया अदम माना नीस्तीअ में जिते बेवजूदी आहे उते माना उन मंज़र इहा हिकिड़ी मंज़र आहे उते वञी रसिया कलमू पढ़ा त काफ़िर थिया कलमू पढ़े केरु जेॾां राह रसूल जी तेॾां भरिया न पेर मूं तन सी वेर जंहिंजो कमु कुरेशी सी हीअ हिकिड़ी बैत जे एतवार खां त हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे इनकार जी ॻाल्हि आहे पर हिन खे बैत खे सम्झण लाइ हिकिड़ो किसो आहे उन खे सम्झिबो त जीअं फ़क़ीरनि खां ॿुधल आहे त मुशरिक़ मके जा मुशरिक़ उन्हनि फ़ैसिलो कयो तोबा नबी साईं जिन खे शहीद करण जो त उन्हनि हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो हिकिड़ी राति ते नबी साईं जिन खे हिन ॻाल्हि जो इल्मु पइजी वियो सो पाण छा कयो उन राति ते हज़रत अली साईं जिन खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे पाण वरी हज़रत अबू बकर सां गॾिजी वञी गारे हिरा में पंहिंजे उते वञी लिका त काफ़र जंहिं महिल पहुता हुते बिस्तरे ते ॾिसनि त नबी साईं जिन त आहिनि कोन हज़रत अली आहे पोइ हुननि पीछो कयो हुनजो पीछो कंदा कंदा आया त घस में हिननि खे हिकिड़ो बकरार करियो उहो बकरार खे ख़बर हुई पाण बकरार नबी साईं हज़रत अबू बकर जिन खे ॾिठो हो वेंदे हिन गारे हिरा में सो उन्हनि मुशरिक़नि पुछियो हुन खां त अहिड़े नमूने सां तो फलाणनि खे ॾिठो त हुन सोचियो जेकॾहिं हाणे हुननि खे सच थो ॿुधायां त इहो त वञी नबी साईं जिन खे तोबानो भला शहीद कंदा इन करे हू हिते जेका ॿोली ॻाल्हाए थो हुननि सां ॿी थो ॻाल्हाए ऐं भिटाई साहिबु उनखे वरी इन जी तस्वीर ईअं पेश कई आहे त कलमू पढ़ा त काफ़र थिया जेकॾहिं सच थो ॻाल्हायां त काफ़र थो थियां कलमू पढ़े केरु हाणे केरु जेको आहे सो हुननि खे सची ॻाल्हि कीअं ॿुधायां जेॾां राह रसूल जी तेॾां भरिया न पेर जेॾां राह रसूल जी मूं ॾिठी तेॾां भरिया न पेर उन्हनि जो हुननि खे आउं ॾसी कोन थो ॾियां मूं तन सी वेर जंहिंजो कमु कुरेशी सी मुंहिंजो त उन्हनि सां दुश्मनी आहे जेके नबी साईं जिन जो पुछनि पिया मूंखां या हुननि जो हुन में कमु आहे हुन में कमु इहो अथनि त हुननि खे शहीद करिणो आहे वधीक वलाह वेलम कल में मूंखे कीन कयो मूरा मुस्लमान अहमद कोना जो अरब खां ईमान इहो सिर आहे सुभान आदम लिखे आदमी कल में मूंखे कीन कयो मूरा मुस्लमान कलमू जेको आहे मूंखे असुलु मुस्लमान उन कोन कयो आहे अहमद कोना जो अरब खां ईमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन को ईमान को अरब खां खणी जेको आहे कोन आया आहिनि ईमान दरअसल अक़ीदो हूंदो आहे त उहा अक़ीदे जी ॻाल्हि आहे त उहो अक़ीदो किथां ॿिए खां कोन ईंदो आहे जेको उन ते वठी त ॻाल्हि मञण जी हूंदी आहे जेको अंदरि मञींदो आहे हीअ सिर आहे सुभान आदम लिखे आदमी छा साहिबु थो चए हीअ सिर असुलु सुभान आहे सुभान माना तारीफ़ जे लाइक़ु आहे माना ख़ुदा जी जो सिर आहे आदम लिखे आदमी पर आदम माण्हुनि जे लेखे में ई माण्हू आहे दो दख दिलि क़बूलियो मूं बिस्तनि या बसि जे पुठीरा पीरनि खे ॾातर मूंखे ॾस जे हुआ पंहिंजे वसि तखियां हराम हथनि सी दो दख दिलि क़बूलियो दिलि जेको आहे मुंहिंजे दो दख खे क़बूल कयो आहे मूं बिस्तनि या बसि मूं उन बिस्त खां तोबा कई हिन खां मूं बसि कई जे पुठीरा पीरनि खे ॾातर मूंखे ॾस हे अलाह साईं जेके पीरनि खे पुठीरा आहिनि उन्हनि खे नथा मञनि या उन्हनि जे चवण जी मुखालफ़त था कनि मूंखे ॾस उनजो मूंखे ॾस पतो ॾे जे हुआ पंहिंजे वसि तखियां हराम हथनि सी जे मुंहिंजे वस में हुजे त इहो मुर्दार जेको आहे पाण पंहिंजे हथनि सां खां
हाणे हीअ बि थोरो ॻाल्हि उबती आहे पर वधीक ख़ुदा थो ॼाणे पंजे मगे पर हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जेके सूफ़ी हूंदा आहिनि उन्हनि खे मुला वरी तंग कंदा हुआ पोइ हुनखे दोस्त खे बिस्त जूं ॿिया ॿुधाईंदा हुआ त उन्हनि खे इहो थो चए बाबा तूं जेको दोस्त हुजे उहो मूंखे क़बूल आहे एॾे बिस्त जेको थी इहो रख तूं पाण इन मूंखे ज़रूरत कान्हे पोइ अहिड़े नमूने सां बि थोरो आहे वधीक वला वलम मोह त मूंसां जहिड़ो आदत में इब्लीस अहिड़ो ख़ामो ख़बीस कॾहिं को न छॾीअ मोह त मूंसां जहिड़ो आदत में जहिड़ो मोह त मूंसां जहिड़ो ॾिसण में जहिड़ो हज़रत मूंसां आदत में इब्लीस लछणनि में सभा में कमकार में उहे त हुनजूं हरकतूं इब्लीस वारियूं आहिनि शैतान वारियूं अहिड़ो ख़ामो ख़बीस अहिड़ो नाक़िस नालाइक़ ख़बीस बदकार नापाक कॾहिं को न छॾी हिनखे कॾहिं नथो छॾी मोह त मूंसां जहिड़ो सीरत शैतानी बाज़ी बेरानी कॾहिं को न छॾी मोह त मूंसां जहिड़ो ॾिसण में हज़रत मूंसां जहिड़ो सीरत शैतानी सीरत या चाल चलत उन में शैतान वारी बाज़ी बेरानी या हरबत ठगी बेरानी वेरानी बेफ़ाइदी कॾहिं को न छॾी हिनखे कॾहिं नथो छॾी मोह आहेरीअ जीअं उजरे कल्ब में कारो ॿाहिरां ज़ेब ज़ुबान सी दिलि में हचारो हिन पर वेचारो वेझो न आहे विसाल खे मोह आहेरीअ जीअं उजरे हिन जो मोह आरसी वांगुरु अछो चमके पियो कल्ब में कारो पर दिलि कारी अथसि ॿाहिरां ज़ेब ज़ुबान सी ॻाल्हाइण में हिन जे ज़ाहिर में ज़ेब आहे सूंहं अथसि दिलि में हचारो पर अंदर में ज़ालिम आहे इन पर वेचारो इन तरीक़े सां बदबख़्श वेझो न आहे विसाल खे माना विसल में ख़ुदा जे मिलाप खे क़रीब न आहे कातूं कानी पाए वननि में विसाल जी दोबीनियाई दूर करे मरफ़त मल्हाए सुपेरियां जे सूंहं में रुखनूं कोन रिहाए अख अशद चाहे त मुस्लमानी माणीअ सलाह थो ॾिए त कातूं कानी पाए वननि में विसाल जी तूं पंहिंजे अखियुनि में विसाल जे यानी महबूब जे मिलाप जी ख़ुदा जे मिलाप जी उन जे जी कानी अखियुनि में विझ दोबीनाई दूर करे शिरक दोईअ खे परे करे महफ़त मल्हाए ख़ुदा शनासी हासिलु कर सुपेरियां जे सूंहं में रुखनूं कोन रहिया महबूबनि जे सूंहं में उन जे मिलाप में विसाल में रुखनूं कोन रहिया रंडक जुगाए कान थी अख अशद चाहे अख शहादत वारो कलमू जेको आहे जेके उन में जेका शहादत ॾिनल चयो अख अशद चाहे अख खे तूं उन ते आणे बीहार त मुस्लमानी माणीअ त सही मुस्लमानी पोइ तोखे हासिलु थींदी सुरमू सियाईअ जो रनुनि खे रिहाए कानी काराईअ जी मुड़ुस थी मपाए अखियुनि में अटकाए लाला जी लालण जी सुरमू सियाईअ जो रनुनि खे रिहाए इहो कारो सुरमू जेको आहे इहो रनुनि खे जेके रनू ज़ालूं रनोड़ उन्हनि खे जुगाए थो कानी काराईअ जी मुड़ुस थी मपाए मुड़ुस थी करे इहो कारो सुरमे जी कानी तूं न विझ अखियुनि में अटकाए लाला जी लालण जी तूं अखियुनि में पंहिंजे में महबूब जी लालाई उन जी ॻाल्हाइण जेका था उहा अटकाए उहा विझ सुरमू लालाईअ जो जॾहिं विधो जन तॾहिं ॾिठी तन रौनक रेटे जहिड़ी सुरमू लालाईअ जो ॻाल्हाइण जो महबूब जे ॻाल्हाइण जो सुरमू जॾहिं विधो जन जॾहिं विधी उहा उन्हनि पातो तॾहिं ॾिठी तन रौनक रेटे जहिड़ी तॾहिं उन्हनि ॾिठी रौनक सूंहं रेटे जहिड़ी माना लालाइण जहिड़ी ॻाढ़े रंग जहिड़ी हाणे हीअ थोरो ईअं आहे त माना इन मां थोरो ईअं महसूसु थो थिए त हीअ जेकी कुझु असीं ॾिसूं था इहो असांजे पंहिंजे अखियुनि जो ई कमु आहे जेकॾहिं असांखे का चङाई नज़र थी अचे त उहा बि असांजे अखियुनि जो पंहिंजो कमाल आहे जेकॾहिं असांजूं अखियूं चङियूं आहिनि उन में सुरमू को चङो पियल आहे त उनखे उहा शइ नज़र ईंदी हीअ मफ़हम हिन जो इहो आहे सुरमू सफ़ेदीअ जो जॾहिं विधो जॾहिं अछो सुरमू अछाईअ जो सुरमू विधो जॾहिं तॾहिं ॾिठी अथनि अछाई आलम में तॾहिं उन्हनि ॾिठो त आलम में दुनिया में उहा अछाई आहे माना सफ़ाई आहे नज़र अखियुनि वञी पियो लाख ते कारो कीनो पसंदि मिड़ो ई ॻाढ़ो थियो नज़र अखियुनि जी निगाह जेका वञी पियो लाख ते लाख या बबरम जहा निकिरंदी आहे जंहिंमां ॻाढ़ो रंग ठहंदो आहे छो त उन ते जहांजी अखियूं जी नज़र निगाह पई आहे त कारो कीनो पसंदि काराइण या बुराई या बदी उहे कोन थियूं ॾिसनि मिड़ो ई ॻाढ़ो थियो मिड़ो ई ॻाढ़ो माना चङाई पियूं ॾिसनि
ॻाढ़ो ई ॻाढ़ो कारो पसंदि की न थी अखियुनि आरो वञी कयो लाखसीं ॻाढ़ो ई ॻाढ़ो कारो पसंदि की न थी हाणे अखियूं मुंहिंजी जेके अंदरि को ॻाढ़ो ई ॻाढ़ो पियूं ॾिसनि कारो ॾिसनि ई कोन थियूं अखियुनि आरो वञी कयो लाखसीं छाकाणि जो मुंहिंजे अखियुनि वञी प्यारु कयो आहे लाख सां वाई वजह मुंहिंजे ख़लील अंदरि हाज़िर आहीं चए थो वजह मुंहिंजे ख़लील ॾिसण में तूं ख़लील हज़रत इब्राहिम ख़लील अंदरि हाज़िर आहीं पर तूं अंदरि में जेको आहे हाज़िर यानी बुत तलाश आहीं मुंहं में मुस्लमान तूं कल्ब तां कलील मुंहं में मुस्लमान पियो लॻी पर कल्ब दिलि तां कलील दिलि तुंहिंजी तंग आहे सदम कर सिहत जी अञा तूं हलील सिहत जी ख़्वाहिश न कर छाकाणि जो तूं अञा बीमार आहीं वितर जे विसाल में दुई न आहे दलील वितर माना हिकिड़े ख़ुदा जे विसाल में यानी मिलाप में दुई न आहे दलील शिरक हुजत न आहे नालो न आहे निफ़ाक़ जो जिते रब जलील जिते रब जलील जलाल वारे वॾे शान वारो रब जलील आहे उते नालो न आहे निफ़ाक़ जो उते ॿियाई जी ॻाल्हि ई कान्हे वल्लाहु अलम